सिंध मौजूद साथियों, उम्मीद त सदा बाग बहार हूंदो। पंहिंजे वक़्त सां गॾु अग भरा ऐं दग भरा हूंदो। अॼु असीं अव्हां सां गॾु आहियूं किताब हुर गोरिला जंग, जेको एस्टे लेम्ब्रक लिखियो आहे ऐं किताब जो तर्जुमो साईं अतामोहम्मद बंबरे कयो आहे। साईं अतामोहम्मद बंबरो तर्जुमे जे हवाले सां तमामु सिंध जो वॾो नालो आहे। असीं उन किताब सां गॾु हाज़िर आहियूं। हुर गोरिला जंग किताब जेको हुरनि जे जदोजहद ते जाखोड़ ते या उन्हनि जी जेका गोरिला कारवायूं आहिनि उन वक़्त जे अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ उन बाबति लिखियो वियो आहे ऐं उहो लिखंदड़ बि एस्टे लेम्ब्रक अंग्रेज़ आहे। तर्जुमो कंदड़ असांजो तमामु वॾो भाउ साईं अतामोहम्मद बंबरो साहिबु आहे। किताब जो छापो टियों आहे। छपाईंदड़ इदारो आहे सिंधी साहत घर हैदराबाद। किताब जो इंतिसाब जेको साईं अतामोहम्मद बंबरे साहिबु कयो आहे उहो उन हुर गोरिला मूवमेंट जे उन्हनि शहीदनि जे नाम जेके उन मूवमेंट जा कमांडर हुया या वज़ीर हुया, जीअं बच्चू बादशाह हुयो, शहीद पीरू वज़ीर, शहीद रहीम हिंगोरो, शहीद वाली ॾिनो भेण, शहीद जिंद बिहण, शहीद लोटे निज़ामानी ऐं वज़ीर अल्लाह बचाए ख़ासि के लिए जे नाले कयो आहे। किताब ते 2 अखर नासनाई लिखिया आहिनि। किताब 338 पेजनि ते मुश्तमिल आहे। लेम्ब्रक जे मन जूं तथाऊं ऐं रब जूं रिथाऊं सां जेको तबصرو कयो आहे, ॾाढो जानदार तबصرو आहे। उहो बि प्रोफेसर मोहम्मद उमर चंद जो, उहो बि पाण वटि आहे। उन सां बि समूरे उन हुर गोरिला मूवमेंट जी जेका ॼाण आहे उहा मिली वेंदी असांखे। हुर गोरिला मूवमेंट सिंध जे सभ खां पहिरीं मुनज़्ज़म गोरिला वारफेयर जेका आहे या गोरिला मूवमेंट आहे उहा हुरनि ॾेई विड़ी आहे ऐं उन जो लीड कंदड़ उन जो बानीकार जेको आहे उहो शहीद पीर सवक्तुल्लाह शाह राशिदी आहे, जेको पीर पागारो आहे। पीर पागारे जो मक़सदु आहे उहो पीर चए ते पग अचे, यानी पग वारो पीर। ऐं रवायतुनि में पीर पागारो जॾहिं हीअ दुनिया छॾींदो आहे त उनजो जेको पगदार पुटु हूंदो आहे या जेको वॾो पुटु हूंदो आहे उन ते उहा पग बि ईंदी आहे ऐं उन पग सां गॾु उहो नालो ऐं उन पग जूं जेके बाक़ी सभु जेके निशानियूं आहिनि उहे बि उनखे उन ॾांहुं मुंतक़िल कयूं वेंदियूं आहिनि। तंहिं करे इहो शव पीर सवक्तुल्लाह पागारो आहे, जंहिंजे हूंदे सिंध जे अंदरि अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ हुर गोरिला मूवमेंट विड़ी वई। हुर गोरिला जंग किताब मां असांखे खोड़ शयूं मिलनि थियूं। सभ खां वॾी शइ इहा आहे
त हुर गोरीला जंग कंदड़ जेकी हुर आहिनि उन्हनि वटि कमाल जी जेका आहे सा पंहिंजूं विंगूं आहिनि, जासूसी विंग बि आहे, कारवाई कंदड़ विंगूं बि आहिनि। उन खां पोइ जांच लहंदड़ या मुख़्तलिफ़ नमूने सां उहे अंग्रेज़नि वटि कमु कनि था ऐं उहे उतां जी ॼाण जेको आहे सो पंहिंजनि साथियुनि खे ॾियनि था ऐं उहे सभु समूरियूं घुरिजूं जेके उन वक़्तु जॾहिं एॾो जदीद टेक्नोलॉजी न हुई, एॾियूं जदीद हथियार न हुया ऐं उन नमूने जी मिशनरी कान हुई, तॾहिं बि हुरनि जेको पाण निभायो आहे, पाण मल्हायो आहे ऐं हुननि जेको अंग्रेज़नि सां वेड़ कई आहे उहा ॾाढी शानदार आहे। ऐं उन्हनि सभिनी पासनि ते ॻाल्हायां त किताब जो जेको सॼो खाको आहे उहो तव्हांखे हिते साम्हूं अची वेंदो त तव्हां शायदि हुन किताब खे न पढ़ो ऐं बसि वरी पोइ इहे टोटका इहे ॻाल्हियूं इहे ॿुधल शयूं खणी हवाले तौरु आणियो। तंहिं करे अॼु असां वटि किताबु जेको हुर गोरीला जंग आहे इहो सभिनी नौजवाननि खे पढ़णु खपे ऐं सिंध जे अंदरि जेका मज़ामती वेड़ आहे, जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे अंदरि मज़ामत थी आहे, हर धारे माण्हू सां या हर क़ाबिज़ कुवत सां उन में जेका सघारी मूवमेंट आहे, सघारी जेका जंग आहे उहा सिंध जे अंदरि हुर गोरीला जंग आहे, जंहिं वटि उन वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ जेके लवाज़मात आहिनि उहे घणे भाङे पूरा आहिनि ऐं उहे शयूं उहो माण्हू ॿुधाए थो जिन्हनि सां हुर विढ़िया आहिनि। एस्टे लैम्ब्रेक ॿुधाए थो ऐं उन जे पाण खां पोइ असांखे इहा मालूमात या ॼाण पए थी त हुर जेके पीर पागारे जा मुरीद हुया ऐं पीर पागारो जंहिं वतन या खफ़न आज़ादी या मौत जो नारो हणी अंग्रेज़नि ख़िलाफ़ु हिकु जंग जोटी हुई ऐं उन जंग जोटण लाइ जेके हुन वटि सिपाह हुयो उहो संदन मुरीद हुरनि जे रूप में हो ऐं हुरनि जेको उन्हनि वक़्त ऐं हालतुनि तहत जंहिं नमूने जी अंग्रेज़नि सां जंग कई आहे शायदि उहा जंग अंग्रेज़ बि मञण लाइ तयारु आहिनि त हुर शानदार नमूने सां विढ़िया आहिनि ऐं उन बाबति समूरी मालूमात तव्हांखे अञा वधीक सही नमूने जी मालूमात हुर गोरीला जंग किताब मां मिली वेंदी। ऐं जेके हुर गोरीला मूवमेंट जा मुख्य किरदार आहिनि उहो बच्चू बादशाह आहे, पीरू वज़ीर आहे, रहीम हिंगोरो आहे, वाली ॾिनो बहण आहे, जींदो बीहण आहे, लोटे निज़ामाणी ऐं वज़ीर अल्लाह बचाए ख़ासि केली आहे ऐं मुख़्तलिफ़ औरतुनि बि कमाल सां उन जंग में हिसो वरितो आहे ऐं उन्हनि औरतुनि बि शानदार ऐं नमूने सां पाण मल्हायो आहे ऐं उन वक़्त जो मौसम, उन वक़्त जूं हालतूं, उन वक़्त जो जेका रियासती पावर, रियासत वटि हथियार ऐं असलो जेको आहे उहो हुजणु, उन वटि बाज़ाब्ता हिकिड़ी पघारदार फ़ौजी जथा हुजणु ऐं उन वक़्त जूं माना घोड़नि खां वठी जेके बि सवारी जो सिस्टम आहे उहो हिकिड़ी स्टेट वटि मौजूदु हूंदे बि जेको हुर आहिनि उहे कहिड़े कीअं ऐं नमूने सां उन्हनि सां एॾे वॾे वक़्त ताईं जत्रादार वेड़ विढ़िया आहिनि ऐं उहे शानदार अंदाज़ में विढ़िया आहिनि। उहा हिन किताब हुर गोरीला जंग मां अव्हांखे ॼाण मिलंदी। तंहिं करे आउं साथियुनि खे गुज़ारिश कंदुसि त हुर गोरीला जंग किताब
पढ़णु घुरिजे अव्हांखे। पढ़ण खां पोइ अव्हां पंहिंजो हिकु टीम वर्क जोड़ियो या हिकिड़ो सथ जोड़ियो जंहिंसां उन किताब ते डिस्कस कयो या उन किताब ते ॻाल्हायो ऐं पोइ उन सॼे किताब जो जेको मफ़हूम आहे या उन वक़्त जी जेका गोरीला जंग आहे या दुनिया जे अंदरि जेके वतन ऐं क़ौमुनि लाइ विड़ियूं वेंदड़ जंगूं आहिनि उहे बि अव्हांखे सम्झ में ईंदियूं ऐं सिंध जे माज़ी हाल मुस्तक़बिल जे अंदरि बि इहे सभिनी पासनि ते अव्हांजी सुठी नज़र पवंदी। इन करे जो गोरीला जंग अव्हांजे शुरूआति आहे या अव्हांखे इन्हनि सभिनी शयुनि बाबति ॼाण ॾियण लाइ या सिंध जे ज़मीनी हालतुनि खां वाक़ुफ़ियत लाइ ज़रूरी आहे त गोरीला जंग पढ़ो ऐं हीअ किताबु पाण वटि आहे। सिंध सलामत, साथ सलामत। वरी ॿीहर पाण गॾिबासीं कंहिं नए किताब सां ऐं उन किताब जो ईअं ई मुख़्तसिर ख़ाको अव्हां ॾांहुं पेश कबो जीअं अव्हीं उन किताब खे मुकमल पढ़ो ऐं मुकमल पढ़ण खां पोइ हिकिड़ो सथ जोड़ियो दोस्तनि जो जिन्हनि सां वेही उन किताब ते ॻाल्हायो ऐं उन ॻाल्हाइण खां पोइ अव्हांजो जेको ज़हन आहे उहो किताबनि ॾांहुं वधंदो ऐं किताब पढ़ण खां पोइ अव्हां पंहिंजे सियासी समाजी मुआइशी अदबी सभिनी मामलनि ते सुठे नमूने सां ॼाण रखंदो ऐं सभिनी शयुनि खां सुठे नमूने जी वाक़ुफ़ियत तव्हांखे मिलंदी। तव्हां दोस्तनि जा लख एहसान। वॾी महिरबानी।